किरण दिल त चवे थी पंहिंजी मोहब्बत जे दास्तान खे हिन दुनिया जे किताबनि में लिखी छॾियां जीअं असांजो इश्क आशिकनि जी तारीख़ में पढ़ियो वञे। इश्क पन्ननि ते कोन लिखबो आहे माजिद साहब, छो त पन्ना त वक़्त सां गॾु पुराणा थी वेंदा आहिनि ऐं असां पंहिंजे इश्क खे पुराणो थियणु कोन ॾींदासीं। माजिद, पुराणे पन्ने जी जाइ रदी जी टोकरी में हूंदी आहे ऐं मां नथी चाहियां त असांजी मोहब्बत पुराणी थी वञे। किरण पंहिंजी मोहब्बत खे कॾहिं मेरो थियणु न ॾींदो। असांजी मोहब्बत में ज़माने जूं रंजिशूं रुकावट आहिनि माजिद। तूं पक कर माजिद, असां प्यार जे रिश्ते में एतिरो त मज़बूत थी वेंदासीं जो कोई भी असांखे जुदा न करे सघंदो। हाँ किरण, ज़मानो भल जा काफ़र कोठे, पर मां इश्क जे इल्म खे मोहब्बत जी ईदगाह ते ज़रूर पहुचाईंदुसि। बस किरण, रुगो तुंहिंजो साथ सलामत हुजे। मां दुनिया जा सभई रिश्ता कूड़ा करे तुंहिंजी मोहब्बत खे मिठो कंदुसि। माजिद, मां पंहिंजे नाम सां तुंहिंजो नालो लिखी छॾियो आहे। जेकॾहिं तुंहिंजे प्यार में मूंखे कचे घड़े ते चढ़ी दरिया में लहणो पियो त बि लहंदसि। न किरण, मां तोखे सुहिणी जीअं दरिया जो खाज थियणु न ॾींदुसि। मूंखे यकीन आहे त मामा गुलाब असांजी मोहब्बत खे हिकु ॾींहुं ज़रूरु क़बूल कंदो। माजिद पुट, छा पियो सोची? ना मां, तुंहिंजियूं अखियूं ऐं चहिरो साफ़ पिया ॿुधाइनि त तूं कुझु लिकाए रहियो आहीं। न मां, तोखां कहिड़ी ॻाल्हि लिकाईंदुसि? त पोइ तुंहिंजियूं अखियूं एॾियूं ॻाढ़ियूं छो आहिनि? राति निंड न कई आहे, हिन जे करे अखियूं ॻाढ़ियूं आहिनि। निंड न अचण जो छा सबबु आहे पुट? बस मां बेक़रारी आहे। राति लाइ छो ईअं पियो लॻे ॼणु अखियुनि जो सुकून कोहे मील ॾुराओ आहे ऐं उन जे इंतज़ार में ॾिसंदे ॾिसंदे ॾींहुं थी वियो। पखियुनि अची पंहिंजा वाइरा वसाया, पर अखियुनि जो वाइरो ख़ाली रहिजी वियो। राति निंड अखियुनि सां वॾी वेसाघाती कई आहे, हिन जे करे अखियुनि में लालाण आया। मूंखे इहे तुंहिंजियूं ॻाल्हियूं सम्झ में कोन थियूं अचनि। छॾ हाणे हिन ॻाल्हियुनि खे। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।